सिंध टीवी न्यूज़ नेटवर्क पारां इल्मु पिरायो सिंध सवारियो जे उन्वान सां सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ पेरूमल जी अवाम पारां भरपूर नमूने सां मोट ॾिनी पई वञे। उन सिलसिले में समाजी अॻवान मीर अली लाशारी पारां सक़ाफ़ती रांदि मल्ह जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें पहिरें ॿिएं ऐं टिएं जोड़ जे मल्हनि सख़्तु मुक़ाबला थिया। उन मौक़े ते मल्ह पहलवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शीनो मेवाल फ़कीर लिशारी हींअर उनजो फर्ज़ंद आहे मीर फ़कीर लिशारी उन मेलो करायो सक़ाफ़ती ॾियारा आहिनि, जंहिंमें ॿिया यकतारेरा नाचू या खदड़ा शो ये सभु बंद आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां। ही सिंधी सक़ाफ़ती मलाखड़ा हलनि पिया, जंहिंमें ही सिंध पूरीअ में असां नुमाइंदा मलाखड़ो असांजो सिंधी सक़ाफ़ती रांदि आहे असांजी, उन जे करे असांजी पहलवानी आहे असांजी मौला मुश्किल कुशा अली जी ऐं पाण तालुके जो सदर आहे। असांखे सरकार जी तरफ़ां का बि सपोर्ट कोन्हे, सिर्फ़ु असांखे आवाम ऐं जेके दुनिया वारा अमीर आहिनि वीचारा उहे असांखे भाईंदा आहिनि। बाक़ी सरकारी ज़िले तहत या सिंध तहत असांखे का बि सपोर्ट न आहे। हीअ जेके सक़ाफ़ती रांदियूं आहिनि हिन खे पोइते कयो थो वञे। इहो मलाखड़ो आहे सिंध स्टेशन जो, छा आहे जो सिंध में अहिड़ा पहलवान बि थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खे बि कुझु नथो मिलियो वञे छा। ऐं असांजी जेका सिंध जी मल आहे उन खे वधाइणु घुरिजे ऐं मीडिया वारनि खे खपे त असांजी सिंध खे वधाइनि। सखावत आहे ही सिंध जो मलाखड़ो रखियलु आहे अमीर अली लाशारी साहिब जे तरफ़ां। उन टीम सां गॾु शाहिद चांडियो, सिंध टीवी न्यूज़ पेरूमल।